चोकीपुर वेझो अछरोथड़ जे ॻोठ खारोड़ जे रहवासियुनि मुजीद राजड़, कासिम राजड़, अमीन गुल, मोहम्मद औरतुनि, हवा बचियाई राजड़, ॼमी राजड़ ऐं ॿियनि पारां शहीद चोकीपुर ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़ दाहिंद चए त सूफ़ी फ़क़ीर जे वासी मेहल राजड़, जंहिं जे माल जो वथाण असांजे इलाइक़े में आहे, जेको असांजी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि करे रहियो आहे। असांजा 2 माण्हू आदम वल्द, अब्दुल करीम मुमताज़ वल्द गुल मोहम्मद खे हिन अगवा कराए छॾियो आहे ऐं असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। पुलिस ज़रिए पिणु असांखे हिसाइण जी कोशिशि करे रहियो आहे। असां सां थियल नाजाइज़नि जोहर जमाई जे रूहानी पेशवा पीर साईं पघारो नोटिस वठे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। हुन SSP सां खां मुतालबो कयो आहे त कब्ज़े जी कोशिशि कंदड़ मीहल राजड़ ते केस दाख़िल करे ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। असांजे घरनि ते हमिलो करे सेवल वैस में पुलिस गिनी जो हमिलो करे असांजे घरनि में ना मुड़सार गिनी असांजे गाड़ी टेकड़ो घरनि में बीठल उहो काहे वियाल मीहल राजड़ वे उमरकोट ज़िले जो है पीपलो है। असी पीर साहब जा मुरीद है राजड़ ते हमिलो करे आयो है, खड़ी भजी वियो हलियो असांजी पुठीअ में गाड़ी चल असांजी बाई के ठेला ॾेई गा बुराए पैसा खणी असां ते हमिलो करे वॾो भले ज़बरदस्ती करियो पियो अचे। उन जे पैसे ते पावर हुए असांजा बच्चा घर मरंदा रहिया, पुठियां रड़ कंदा रहिया, छोकिरा पिया खणी भजी विया हलिया, मुंहिंजा सती बि पुठियां रड़ कंदा रहिया, निकिरी गॾु वठी आयूं हुयूं। ये औलाद गॾु आयो रड़ कंदियूं पुठियां आयूं चौधरी पोइ गिनी विया हलिया। असां मिसकिन जा ॾिसोसि बच्चा रोंदा असां खणी भजी विया हलिया, छो असांजो नादाज़ी करे आयो है। असां हिनखे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।